मेहरबान निहायत रहम करण वारो आहे। प्यारा दोस्तों ए मौजूद शागिर्दो अस्सलाम वालेकुम। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, खावंद खास खलके मोहम्मद मुकाई, कलमो तै करीम ते चिटो चयाई, आना मोलाक व अंत महबूबी इएं उताई, लिखी ॾिनाई ॿई सराऊं सैयद चए। जिए त अज जे मुबाहिसे जो मौजू आहे त छा औरत मर्द जे मुक़ाबले में वधीक मेहनती ऐं जफ़ाकश आहे। असां वटि ॿिन्ही धुरनि जा नुमाइंदा मौजूद आहिनि। पहिरीं धुर हिमायत में ॻाल्हाईंदी ऐं ॿी धुर मुखालफ़त में पंहिंजा दलील पेश कंदी। हाणे मां अवां सभिनी खे इहो यादि ॾियारींदुसि त ही बहस कंहिंजी इज़त घटाइण लाइ न बल्कि दलील सिख्या ऐं सोच लाइ आहे। हाणे अचो त ॿिन्ही धुरनि जा हिमायत ऐं मुखालफ़त में मौक़िफ़ ॿुधूं। सदर अली वकार, मां पंहिंजो पाण खे हिकु औरत जी नुमाइंदगी समझे, छो त मुंहिंजी अखियुनि आॾो रोज़ औरत जी तकलीफ़ूं ऐं ॾुख आहिनि, जॾहिं त औरत बिना के इजाज़त 24 कलाक कमु करे आई आहे। सदर अली वकार, जॾहिं त ही मर्द सिर्फ़ पंहिंजी नौकरी ताईं महदूद आहिनि। जनाबे सदर, मां मर्दन जे नुमाइंदा तौर चवां थो, औरत जी इहा कुर्बानी मर्दन जी कमाई ते भाड़ियल आहे। जेकॾहिं मर्द ॿाहिरियां कमाए घर न आणे त औरत जी घरवारी महिनत जो क़दुरु ई ख़तम थियो वञे। सदर अली वकार, मां पंहिंजो पाण खे हिकु औरत जो आवाज़ समझी ॻाल्हायां त हिकु औरत आहे जेके पंहिंजे ॿारनि लाइ, समाज लाइ ऐं घर लाइ पंहिंजो पाण खे कुर्बान करे थी ऐं बिना के इजाज़त कमु करे थी, जॾहिं त ही मर्द सिर्फ़ कमाई खे ई महिनत समझनि था। जेकॾहिं मर्द ॿाहिरियां कमाए घर नथो आणे त औरत जो साह ई बंदि थो थी वञे। जनाबे सदर, मां माउ जी हैसियत सां ॻाल्हाए रही आहियां, जेका ॿार खे ॼमण खां पालण ताईं पंहिंजो रत पसीनो हिकु करे थी। मर्द शायदि ॾींहं जो कमाए थो, पर जागे थी, छा उहा महिनत घटि आहे? जनाबे सदर, मां हिकु महिनत कश मज़दूर जी नुमाइंदगी करियां थो, जेको गर्मी में पगर वहाए, मींहं में तरंदे, मिटीअ में रोलंदे कमु कंदड़ मर्द ई आहे, जेको घर हलाए थो। औरत जी महिनत बग़ैर मर्द जी कमाई जे नीम ई न आहे। जनाबे सदर, मां उस्तादनि जी नुमाइंदा औरत आहियां, जेका स्कूल में ॿार पढ़ाइनि, घर में ॿार संभालनि, समाज में पंहिंजो किरदारु अदा करणु, औरत टिनी माइज़नि ते कमु, जॾहिं त मर्द सिर्फ़ नौकरी ते भाड़ींदो आहे। सदर अली, मां हिकु सिपाही जी हैसियत सां ॻाल्हाए रहियो आहियां त मुल्क जी सरहदनि ते कुर्बानियूं ॾियण वारा मर्द ई आहिनि। मर्द ई जंगनि में पंहिंजी जानियूं कुर्बान कनि था पिया, मर्द ई जंगनि में पंहिंजी जानियूं विञाइनि था पिया, जॾहिं त औरतूं घर में आराम सां दुआऊं कंदी आहे, पर महिनत ऐं जफ़ाकशी जो असल मैदान मर्द जो आहे। सदर अली वकार, अॼु आउं हिकु ग़रीब घरेलू औरत जे आवाज़ तौर ॻाल्हाए रही आहियां। काठियूं खणणु, पाणी भरणु, मानी पचाइणु, कपिड़ा धोइणु, सभु कुझु बिना कंहिं उजरत जे कंदी आहे, जॾहिं त ही मर्द पंहिंजी कमाई जो एवज़ पघार में वठे थो। सदर अली, मां वापारी मर्दनि जी नुमाइंदगी करियां थो त जेका ॾींहं राति पंहिंजे वापार में मशगूल रहनि था पिया, ॾींहं राति पंहिंजे कमनि में लॻा रहनि था पिया, महिनत ऐं जफ़ाकशी जो लक़ब खणी था पिया ऐं पंहिंजे कमनि में जफ़ाकशी जो मुज़ाहिरो कनि था पिया, जॾहिं त औरत जी महिनत जज़्बाती आहे, औरत जी महिनत इज़त लाइक़ आहे, पर मर्द जी महिनत अमली ऐं नतीजा ॾींदड़ आहे। सदर अली वकार, अॼु आउं न्याणी जे आवाज़ तौर ॻाल्हाए रही आहियां, जेके नंढपिण खां ई पंहिंजे भाइरनि लाइ कुर्बानियूं ॾियनि थियूं, पंहिंजे अमर जे कमनि में साथ नंढपिण खां ई पंहिंजे ख्वाबनि खे कुर्बान करनि थियूं। हिकु न्याणी महिनत ऐं जफ़ाकश जी अलामत आहे। जनाबे सदर, मां हिकु भाउ जी हैसियत तौर ॻाल्हाए रहियो आहियां। हिकु भाउ आहे जेको स्कूल छॾे करे कमाए करे भेणुनि खे पढ़ाए थो। औरत जी तालीम मर्द जी महिनत सां ई मुमकिन थी आहे। सदर अली वकार, मां मेहनत कंदड़ औरतुनि जी आवाज़ में नौकरी, घर में ॿारनि जी परवरिश ऐं मुड़ुस जी ख़िदमत करे थी। इहे टई ज़िमेदारियूं औरत जे हिसे में अची वञनि थियूं। मर्द खे त सिर्फ़ हिकु ज़िमेदारी पे ॻरी लॻंदी आहे। जनाब सदर, ऐं मज़दूरनि जी नुमाइंदगी करियां थो, जेको सॼो ॾींहुं ट्रकनि, कारखाननि, खेतनि में कमु करे पघर वाहनि था। औरत जो घरेलू कमु असल में मर्द जे महिनत जे पैदा कल वसीलनि ते हले थो। सदर अली वकार, मां बीमारियुनि सां विढ़ंदड़ माउ जी हैसियत सां ॻाल्हाए रही आहियां, जेको पंहिंजो इलाज कुर्बान करे ॿारनि लाइ दवा ख़रीद करे थी।
मर्द त पहिरां पाण लाइ आसाइशूं ख़रीद करे थो, औरत ई वधीक जफ़ाकश आहे। अरे सदर आ एक बीमार मर्द जो आवाज है जेको तकलीफ जे बावजूद भी रोजगार ते वने तो, जे घर जो पेट पाले सके, पर जड़े तो औरतें बीमार थियन ते बिस्तर ते सुमी रहे थी। इनी में मर्द जी असल कुर्बानी है। सदर आली वकार, मां एक पढ़ियल लिखियल छोकरी जी रही आहियां जेका पंहिंजे ख्वाबनि खे कुर्बान करे पंहिंजी घर जी इज़त ऐं रवायतनि खे बचाए थी। मर्द पंहिंजी ख़्वाहिशनि लाइ सभु हदूं टोड़े थो, औरत ई जफ़ाकशी जो असली मिसाल आहे। जनाब सदर आ नौजवान जे हैसियत सां ॻाल्हाए रहियो आहियां जेको आला तालीम हासिल कंदा, नौकरी लाइ धिका खाईंदा, पहिरें प्यादा वेंदा, पर जॾहिं तक औरतनि खे साॻी आज़ादी मिले थी, छा इहे अॻिते नथी वधणु चाहिनि? सदर आली वकार, मज़दार जी हिमायत में ॻाल्हाए रही आहियां जेका पंहिंजे मुड़ुस जे गुस्से, समाज जे तामतन, गुरबत जे ॾुखनि खे सांदी रहे थी। मर्द थकिजी किरंदो आहे, औरत ई आहे जेका सबुर ऐं जफ़ाकशी सां कटंदी रहे थी। जनाब सदर मोहतरम, ऐं मुड़ुस जी हैसियत बाबति ॿुधाए रहियो आहियां। हू गुरबत ज़िल्लत बर्दाश्त करे बि घर जा ख़र्च खणे थो, औरत जो सबर बे मर्द जी कमाई ते बाड़े लाइ उनखे अकेलो कामयाब नथो सॾे सघिजे। सदर आले वकार, मां सॼे समाज में कम कंदड़ औरतनि जी हैसियत सां ॻाल्हाए रही आहियां जेका हिकु ई वक़्तु माउ, न्याणी, ज़ाल, कम कंदड़, ख़िदमत गुज़ार सभु कुझु आहे। जफ़ाकशी जो अहिड़ो मिसाल मर्दनि वटि किथे बि न हूंदो। जनाब सदर मोहतरम, ऐं सॼे समाज में मेहनत कंदड़ मर्दनि जो आवाज़ आहियां। हू मौज जज्बाती कुर्बानी ॾेखारे थी, पर असल मुआशी अलमी मुल्की तरक़ी मर्द जी मेहनत सां आहे। औरत खां वधीक जफ़ाकश मर्द ई आहे। सदर आले वकार, मां पंहिंजी टीम जी नुमाइंदा आहियां त औरत जी मेहनत बिना मुआशरो बेर आहे। मर्द ज़ोर आहे पर औरत जी मेहनत ई समाज खे ज़िंदा रखे थी। सदर आली, असां मुखालिफ़नि जी आख़िरी ॻाल्हि इहा आहे त मर्द ई असल कमाई जो महवर आहे। औरत जी मेहनत ऐं जफ़ाकशी क़ाबिल तारीफ़ आहे, पर मर्द जी मेहनत बिना उहो सभु बेकार आहे। तमाम सुठो, ॿिन्ही धुरनि पंहिंजा मौक़िफ़ वॾी महारत सां पेश कया। हिकु तरफ़ इहो चयो वियो त औरत ई घर जूं ज़िम्मेवारियूं संभाले थी, ऐं ॿी तरफ़ इहो चयो वियो त मर्द ई घणियूं ज़िम्मेवारियूं करे थो ऐं सख़्तु मेहनत कंदो आहे। आख़िर में इहो मक़सदु निकितो त मेहनत औरत ऐं मर्द ॿिन्ही जो ज़ेवर आहे, जफ़ाकशी में ई ताक़त आहे ऐं कामयाबी ॿिन्हिनि जी कुर्बानी में लिख।